वालेकुम। जी अदा जीअं त अॼु असां हिते कैंप लॻाई आहे, एॾो टंडे मां परे असां हिते टंडो गुलाम हैदर में कैंप लॻाइण आया आहियूं। त असांजो मेन मक़सदु हिते इहो ई आहे त हिते जे माण्हुनि खे असां मोटिवेट करियूं, गाइड करियूं, हुननि खे कुझु ॿुधायूं। जीअं त आउं बेसिकली फिज़ियोथेरेपिस्ट आहियां, त मुंहिंजो हिते कमु ई इहो आहे त माण्हुनि खे आउं ॼाण ॾियां त फिज़ियोथेरेपी छा आहे। जीअं त हिते माण्हू सदाईं सूर में लॻा पिया आहिनि, कंहिंखे कुल्हे जो सूरु आहे, कंहिंखे चेल जो सूरु आहे, कंहिंखे नसनि हॾनि जो सूरु आहे। उहे गोरियूं खाई खाई हुन पंहिंजो मैदो ख़राबु करे छॾंदा आहिनि। वक़्ती सूरु सही थींदो आहे, वरी हुननि खे सूरु थींदो आहे। त असांजो बेसिकली अगरि आउं हिते आई आहियां त मुंहिंजो शोबो फिज़ियोथेरेपी जो आहे। त माण्हुनि खे इहा ॼाण ॾियणु आया आहियूं त फिज़ियोथेरेपी छा आहे। जेको गोरियुनि सां खाइण सां तव्हांखे नुक़सानु थिए थो, उहो ई असां फिज़ियोथेरेपी करे तव्हांखे असां बचायूं था। जीअं त ही अदा असांजी मशीनूं सभु पयल आहिनि। पहिरीं त मशीननि सां असां उन्हनि खे 10-15 मिंट ट्रीट कंदा आहियूं। उन खां पोइ असां उन्हनि खे पर्टिकुलर एक्सरसाइज़ वग़ैरह कराए हुननि जो जेको प्रॉब्लम आहे उनखे सोल्व कंदा आहियूं। फिज़ियोथेरेपी खां अलावा हिते असांजा जनरल फिज़िशियन्स आया आहिनि, जेको पेशेंट खे ॾिसंदा हुननि जो मसइलो छा आहे। ऐं वॾी ॻाल्हि हुननि खे असां मेडिसन्स वग़ैरह इंजेक्शन जंहिं शइ जी नीड आहे उहा असां फ्री में प्रोवाइड करियूं पिया। उन सां गॾु गॾु हुननि खे गाइड करियूं पिया। जीअं अहिड़ा मरीज़ आहिनि जंहिंखे इलाही वॾो को इशू आहे, सीरियस इशू आहे, लेकिन उहे जेको आहे डॉक्टर्स खे ॾेखारीनि कोन पिया। असां उन्हनि खे इहो ई गाइड करणु आहियूं त तव्हांखे थोरो बि इशू थिए तव्हां डॉक्टर्स खे ॾेखारियो, पंहिंजो ट्रीटमेंट करायो ऐं तव्हांखे छा मसइलो आहे, तव्हां सां अॻियां छा मसइलो थी सघे थो, त असां सॼो हुननि खे इहो गाइड करणु आया आहियूं। इहो ई आहे। उन खां अलावा असांखे सुठो लॻो हिते अची। ऐं असांजो इहो ई आहे त तव्हांखे जेको बि इशू थिए थो, फिज़ियोथेरेपी जो हुजे, जनरल जो हुजे, चमड़ी जो हुजे, जेको मसइलो हुजे टाइम सां डॉक्टर खे ॾेखारियो। छाकाणि त चवंदा आहिनि त वक़्त ते ॾेखारण सां इंसानु पाण खे बचाए सघे थो। जेको इंसानु वक़्त ते पंहिंजे पाण खे नथो ॾेखारे उहो पंहिंजो पाण ई दुश्मन आहे। जी त मुंहिंजो नालो डॉक्टर अफशा रुंजो आहे। असां हिते जेको आहे टंडो मोहम्मद खां परे हिते जेको आहे कहिड़ो ई आहे टंडो गुलाम हैदर जेको आहे असीं हिते परियां खां हिते कैंप हणणु आया आहियूं। असांजो मतिलबु इहो मक़सदु आहे हिते त असीं जेको आहे ग़रीबनि जी मदद करियूं। इहो त न आहे त असीं हिते माण्हुनि खां पैसा वठी करे हिते कमायूं या छा, पर असां हिते पिणु आया आहियूं त ग़रीबनि जी मदद करियूं ऐं उन्हनि जो मुफ़्त मुआइनो करे असीं उन्हनि खे मुफ़्त जेके आहिनि दवाऊं ॾींदासीं।